दिलेर सिंधी जे अॼु जी हिन गॾिजाणीअ में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। हर इंसान जे ज़िंदगी जीअण जो अंदाज़ ऐं नज़रियो जुदा जुदा हूंदो आहे। कंहिंजी जीवन त सिर्फ़ु पाण ताईं ई महदूद हूंदी आहे, पर के थोरा ई हूंदा आहिनि जेके ॿियनि जे जीवन खे बि सहूलियतुनि सां भरणु चाहींदा आहिनि, ॿियनि जे बारे में पिणु सोचींदा आहिनि। अॼु जी असांजी गॾिजाणीअ में हिकु अहिड़ी ई शख़्सियत मौजूदु आहिनि जिन जो जीवन अहिड़े त गुल मिसल आहे जो जॾहिं ॿियनि जे जीवन जे संपर्क में अचनि त उन्हनि जे जीवन खे पिणु महकाए छॾनि। मिसिस माया किशोर शाहानी जी, चेयरपर्सन शाहानी ग्रुप जा, चेयरपर्सन थदोमल शाहानी सेंटर ऑफ मैनेजमेंट, थदोमल शाहानी सेंटर ऑफ मीडिया एंड कम्युनिकेशन जा चेयरपर्सन, शाहानी अकेडमिक एंड ग्लोबल एम्पावरमेंट फाउंडेशन जा यानी सेज फाउंडेशन जा चेयरपर्सन, ग्लोबल डायलॉग फाउंडेशन जा वाइस चेयरपर्सन, हैदराबाद सिंध नेशनल कॉलेज जा ट्रस्टी ऐं थदोमल शाहानी ट्रस्ट जा ट्रस्टी। अॼु जी गॾिजाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। तव्हां असां सां गॾु अॼु आहियो, इन जी असांखे बेहद ख़ुशी आहे। थैंक यू हीना जी, मूंखे बेहद ख़ुशी आहे तव्हां सां गॾिजण। माया जी, दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं, तव्हां खां इहो ॼाणंदासीं त तव्हांजो जनमु सिंध में कहिड़े शहर में थियो? हीना जी, मुंहिंजो जनमु अनडिवाइडिड इंडिया कराची में थियो, जेको हींअर पार्टीशन खां पोइ पाकिस्तान जो हिसो थी वियो आहे। कराची में बंदर रोड हुई, जिते हिकिड़ो हॉस्पिटल हो जंहिंखे स्टेट सिटी हॉस्पिटल चवंदा हुआ। उन जे ऑपोज़िट मुंहिंजी फैमिली जो हिकिड़ो वॾो शाही बंगलो हो, जिते मुंहिंजो जनमु थियो, छाकाणि उन्हनि ॾींहंनि में हॉस्पिटल्स में जन्म कोन थींदा हुआ। मुंहिंजे फैमिली जेका यूनाइटेड फैमिली हुई, जॉइंट फैमिली हुई, उन्हनि ॾींहंनि में जॉइंट फैमिलीज़ बि हूंदियूं हुयूं, त उते थियो। जी, तव्हां विरहाङे जे वक़्तु हिते आया, पंहिंजनि उन्हनि ॾींहंनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा? मां 1.5 साल जी हुयसि जॾहिं पार्टीशन थियो। मुंहिंजी माउ असांखे ॿुधाईंदी हुई त असीं तमामु सुठे परिवार जा, ऊचे परिवार जा हुआसीं। मुंहिंजो परॾाॾो परमानंद वकील हो, जंहिंखे 2 घोड़नि जी घोड़े गाॾी हुई, जेको स्टेटस सिंबल सम्झो वेंदो हो। पर पार्टीशन खां पोइ त सभु उथल पुथल थी वियो, त असीं सभु उते छॾे हिते आयासीं रेफ्यूजीज़ वांगुरु। मुंहिंजो पीउ उते ई रहिजी विया, पर मुंहिंजी माउ असांखे ॿुधायो त उन्हनि खे हिकु मुस्लिम फैमिली सेव कयो। ऐं मां हिते जॾहिं आयसि त मुंहिंजी माउ उहा उन अहिड़ी संभाल कई, पंहिंजे पेट ते पटी ॿधी असांखे सुठे में सुठे स्कूल्स में मोकिलियूं। असांखे पैसनि जी त तमामु तंगी हुई। मुंहिंजी माउ जो नालो सुंदरी हो, उहा ब्यूटी हुई कराची जी, पर उन पाण खे विसारे असांखे अहिड़ो सुठो इल्मु ॾिनो 3 ॿारनि खे। त इहा मूंखे हिकु शिक्षा मिली त एजुकेशन इज़ द बेस्ट वेल्थ यू कैन लीव फॉर योर चिल्ड्रन। मुंहिंजी मम्मी क्लास में हमेशह फर्स्ट ईंदी हुई, त उन्हनि ॾींहंनि में पाकिस्तान में लेडीज़ कमु कोन कंदियूं हुयूं, पर मुंहिंजी मम्मी ऐं मुंहिंजी पुफी पोपटी उन्हनि ॿिन्ही रेलवेज़ में कमु कयो। त इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई उन्हनि ॾींहंनि में, चयूं त लेडीज़ कीअं थियूं कमु कनि ऐं ट्रैवल कंदियूं हुयूं ट्रेन्स में अकेलो। पर उहा ॿियनि जो ख़्यालु कोन कंदी, उहो जो चवंदी त जेको उनखे सम्झ आई त ही मां सुठो कमु पई करां त उहा कंदी हुई। मुंहिंजी मम्मी जी थिंकिंग ॾाढी फॉर्वर्ड हुई। मां जेको बि आहियां अॼु उन जे करे आहियां, छाकाणि उन जेके मूंखे वैल्यू सेखारियूं, जेका एजुकेशन मूंखे घर में ॾिनई, ॿिन्ही मुंहिंजे माउ पीउ, त उन जे करे अॼु जेको मां आहियां उन्हनि जे लाइ आहियां, एंड ऑफकोर्स मुंहिंजे इन लॉ जे लाइ। तव्हांजी शादी कहिड़े साल में थी? मुंहिंजी शादी 1967 में थी। उहा तमामु अजीब स्टोरी आहे। मां जॾहिं मुंहिंजी माउ त तमामु सुहिणी हुई, मुंहिंजी भेण बि तमामु सुहिणी हुई, ऐं मां फैमिली जी अगली डकलिंग हुयसि। त मुंहिंजी माउ मूंखे इहो सेल्फ एस्टीम ॾियण जे लाइ चयो त तूं ब्यूटी कॉन्टेस्ट में एंटर कर, तूं ज़रूरु खटंदीअ। त मूं चयो न न, मूंखे पहिरीं राउंड में कढी छॾंदा।
पर पोइ मूंखे मिस बॉम्बे चुनियो वियो। जॾहिं मां मिस बॉम्बे सिलेक्ट थियसि त मुंहिंजे हस्बैंड मुंहिंजे बारे में ॿुधो त मूंखे ॾिसणु आया ऐं उन्हनि खे मां वणी वियसि। त पोइ शादी ईअं ई थी, मूं कुझु प्लान कोन कयो त इहा डेस्टिनी हुई त मुंहिंजी शादी हिन फैमिली में ई थियणी हुई। छाकाणि मां तव्हांखे ॿुधाईंदसि त मां सोशल वर्क में मां कीअं घिरियसि। जॾहिं मुंहिंजो जनमु थियो 1945 में, उन साल वर्ल्ड वॉर 2 एंड थी हुई ऐं यूनाइटेड नेशंस जी स्थापना थी हुई। त मुंहिंजा पेरेंट्स हमेशह मूंखे चवंदा हुआ त तुंहिंजे करे दुनिया में पीस आई आहे। त मुंहिंजे मन में, नंढा ॿार त हमेशह पंहिंजनि पेरेंट्स खे बिलीव कंदा आहिनि सभु कुझु, त मुंहिंजे मन में इहो आयो त आई एम रिस्पॉन्सिबल फॉर वर्ल्ड पीस। त मां अॻियां भली कीअं पीस दुनिया में आणियां। नंढी उमिरि खां मूंखे इहो वीचारु हो। ऐं ॿियो हिकिड़ो दफ़ो मूं पंहिंजी माउ खां पुछियो त मां हिते छो आई आहियां। ॿार इहो सुवालु घणो करे कोन पुछंदा आहिनि। त मुंहिंजी माउ मूंखे तमामु सुंदर जवाबु ॾिनो। चईं त तूं हिते आई आहीं ॿियनि जी लाइफ में ख़ुशियूं वधाइण जे लाइ। ॾाढो सुठो जवाबु हो। त इहो मूं बिलीव कयो त मूं चयो मां ॿियनि जी लाइफ में ख़ुशियूं कीअं आणा, कहिड़े नमूने। त मुंहिंजे मन में हो त मां सोशल वर्क कंदसि। ऐं पर पोइ डेस्टिनी मूंखे दादा केटी शहानी जी फैमिली में आंदो। छाकाणि शादी खां पोइ मां हिन फैमिली में आयसि। एतिरी वॾी फैमिली, मूंखे त ख़बर बि कोन हुई। मां कानपुर जी छोकिरी हुयसि, मूं त हिननि जो नालो बि कोन ॿुधो हो पहिरीं। पोइ जॾहिं मां आयसि हिन फैमिली में त मूं ॾिठो त दादा ऐं मुंहिंजी ससु, मुंहिंजी मम्मी, असीं हुनखे मम्मी चवंदा हुआसीं, त उहे पाण अहिड़ा सिंपल हुआ, दरवेश हुआ, पर उहो ॿियनि जे लाइ सभु कुझु कंदा। पंहिंजा सभु पैसा उन्हनि ॿियनि खे ॾिना ऐं सिंधियुनि खे, छाकाणि उहे चाहींदा हुआ त उन्हनि खे असीं कीअं अॻियां वधायूं। त मूं ॾिठो त हीअ सभु कनि वेठा ॿियनि जे लाइ। त मूं चयो त मां, दादा मुंहिंजे लाइ हिकिड़ो रोल मॉडल थी बीठा। त मूं चयो त मां इन्हनि जा ई स्टेप्स फॉलो कंदसि ऐं जेके दादा कंदा हुआ मां रुॻो ॾिसंदी हुयसि। मूंखे दादा कॾहिं फोर्स कोन कयो कुझु करण जे लाइ त तूं सोशल लाइफ में घिर। पर ॾिसी ॾिसी मां अहिड़ो सिखी वियसि त मां ऑटोमैटिकली जेको दादा कंदा हुआ त मां उहो फॉलो कंदी वियसि। त पोइ दादा मूंखे शहानी ट्रस्ट जो ट्रस्टी ठाहियो ऐं पोइ जेके ॿियूं संस्थाऊं हुयूं त अॻियां अॻियां हली उन्हनि बि मूंखे इनवाइट कयो। छाकाणि जेको थींदो आहे न, हिकिड़ो दफ़ो जे दर खुली वियो त ऑटोमैटिकली ॿिया दर खुलंदा वेंदा आहिनि। त इन हिसाब सां मां जाम संस्थाउनि में अची वियसि ऐं मूंखे ख़ुशी थींदी हुई। मूंखे लॻंदो त मुंहिंजी लाइफ जो मक़सदु ई इहो आहे त ॿियनि जी मदद करणु। बिल्कुलु, इहो कॾहिं बि कंहिं ते थापे न सघंदा आहियूं असां। इहो पंहिंजे अंदरां खां इहे ॻाल्हियूं महसूसु करे माण्हू इहो कंदो अॻिते हलंदो आहे। मां डेली वेंदी हुयसि पंहिंजी ससु खे गॾिजणु। छाकाणि मां ऑफिस वेंदी हुयसि थदमल शहानी ट्रस्ट में, त विष्णु महल चर्च खे ते उहो रस्ते ते पवंदो हो। त जीअं मथो टेकबो आहे न मंदर में, मुंहिंजी ससु दरवेश हुई, सफ़ा सेंट हुई। त मूंखे लॻंदो मंदरु वञण खां मां छो न पंहिंजी ससु जा पेर टच करायां। असीं पेर टच कोन कंदा हुआसीं, सॉरी, भाकुर पाईंदा हुआसीं। छाकाणि जॾहिं मां शादी करे आयसि मूं पेर टच कया त मुंहिंजी ससु अहिड़ी मॉडर्न चई, न असीं भाकुर पाईंदा आहियूं। अहिड़ी मॉडर्न कोन्हे, तमामु सिंपल लेडी हुई मुंहिंजी ससु। पर वीचारधारा जेका हुयसि न, त हीअं क्लोज़ निट माइंड कोन हुयसि। तमामु कॾहिं कंहिंजी गिला कोन कंदी, हमेशह पंहिंजो गुरू वेही पढ़ंदी हुई। तमामु सिंपल ऐं स्पिरिचुअल हुई। त मूंखे जाम ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुआ डेली। त उन्हनि तव्हांखे इहो ज़िक्र कयो त त उन ई मूंखे ॿुधायो, न त मूंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ख़बर न हुजनि। शहानी ट्रस्ट जो बुनियादु कीअं पियो? सॼो नालो आहे ट्रस्ट जो थदोमल मुश्तक राम एंड जोत सिंह थदोमल शहानी ट्रस्ट। अच्छा। केटी शहानी जो नालो किथे बि कोन्हे। बुनियादु थी 1958 में दादा शहानी, केटी शहानी, उन्हनि जी स्थापना की। छाकाणि दादा जा जेके पीउ हुआ उन्हनि जो नालो हो थदोमल शहानी, जेको अॼुकल्ह थदोमल शहानी एतिरो फेमस नालो थी वियो आहे। त उहे दादा केटी शहानी जा पीउ हुआ। त उहे दादा खे हमेशह चवंदा हुआ नंढी उमिरि खां, त तई उन्हनि खे 4 पुट हुआ, त सभिनी खे चवंदा हुआ त तई हमेशह ॿियनि जे लाइ ज़िंदगी जियो, पंहिंजे लाइ न। ऐं बेस्ट वे आहे थ्रू एजुकेशन। त दादा चयो त जॾहिं हिते आया, पहिरीं त सभु को सर्वाइवल मोड में हो, पर जॾहिं दादा पैसा कमाइण शुरू कया त हुननि हिन ट्रस्ट जी स्थापना कई
ऐं चयईं त मां मेन फोकस कंदुसि एजुकेशन में, हेल्थ केयर में ऐं लो कॉस्ट हाउसिंग में। छाकाणि जेके असांजा सिंधी भाउर भेनरूं आया रेफ्यूजीज़ थी त उन्हनि खे का छित कोन्हे रहण जे लाइ। त दादा चयो एजुकेशन तमामु इम्पोर्टेंट आहे, पर जीअं रोटी कपिड़ा मकान चवंदा आहिनि न, त मकान बि तमामु इम्पोर्टेंट आहे। तंहिंजे करे दादा लो कॉस्ट हाउसिंग जो प्रोजेक्ट शुरू कई। तव्हां पंहिंजे हिन लो कॉस्ट हाउसिंग प्रोजेक्ट जे बारे में कुझु ॿुधाईंदा? हाँ, दादा जॾहिं लो कॉस्ट हाउसिंग जी शुरूआत कई त चेंबूर में हिकिड़ो प्लॉट वरितईं ऐं उते 60 घर ठाहियईं जेके सफ़ा जेके सिंध जा रेफ्यूजीज़ हुआ न, त उन्हनि जे लाइ ठाहियईं। त चयईं त मां हिननि खां पैसा असुल कोन वठंदुसि, ही फ्लैट सभु उन्हनि खे फ्री ॾिनई, पर पोइ सब्सिडाइज़ रेंट वठणु शुरू कयईं, छाकाणि मेंटेनेंस ऐं रिपेयर जे लाइ त पोइ पैसा खपंदा हुआ ऐं का बि ट्रस्ट लॉस में नथी वञी सघे। त उते 60 फ्लैट्स ठाहियईं। तंहिंखां पोइ मुलुंड में हिकिड़ो प्लॉट वरितईं, उहो वॾो प्लॉट हो, त उते 350 फ्लैट्स ठाहियईं। पहिरीं त सभिनी चयो दादा मुलुंड में केरु वेंदो, उते त नांग ऐं बिच्छू आहिनि, त असीं कीअं वेंदासीं उते। पर हाणे उहा कॉलोनी वसी वई आहे। हाँ, ऐं हाणे असीं उहो रीडिवेलपमेंट जे लाइ ॾियणु चाहियूं था, छाकाणि हीअ त 40 साल झूनी ॻाल्हि आहे। त पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त हीअ मुलुंड कॉलोनी कीअं ठही, छाकाणि उन्हनि ॾींहंनि में मां शादी करे आई हुयसि ऐं अखिल मुंहिंजो पुटु उहो ॼायो हो, त मुंहिंजी ससु माउ वांगुरु मूंखे पालींदी, ॾाढो प्यारु ॾिनई। त मूंखे चयईं तूं कोन संभाले सघंदी आहीं, तूं असां वटि अची रहो, मां हिन ॿार खे संभालींदसि। त तॾहिं मां दादा ऐं मम्मी सां रहंदी हुयसि, त मूं ॾिठो त दादा कीअं मुलुंड कॉलोनी में ठाहिण जे लाइ सुबुह जो 5 बजे उथी वेंदा हुआ ऐं उन्हनि ॾींहंनि में असांखे गैस कोन हुई, त केरोसिन स्टोव ते मुंहिंजी ससु हेॾो वॾो पतीलो गरम करे पाणी जो दादा खे ॾींदी हुई बकेट में त सनानु कनि। पोइ सनान खां पोइ दादा पूजा कंदा हुआ ऐं पूजा ईअं कंदा हुआ जीअं को सची कम्यूनियन थींदी आहे न गॉड सां, त केरु अंदरि रूम में घिरी बि न सघे, अहिड़ी पवित्र पूजा कंदा हुआ। त उहा पूजा करे पोइ पंहिंजे ड्राइवर देव सिंह खे चवंदा हुआ बच्चा अब चलो काम का वक्त हो गया। त काम का वक्त हो सुबुह जा 6 बजे, 5:30 6 जीअं ई तयारु थी उतां वेंदा हुआ मुलुंड कॉलोनी में, उन जो ॾिसी कंस्ट्रक्शन, पोइ सिधो वेंदा हुआ लोनावला में, छाकाणि उते उन्हनि हॉलीडे होम जी स्थापना कई। उन जो मां तव्हांखे ॿुधाईंदसि त छो स्थापना कई। पोइ हॉलीडे होम मां उते सभु ॾिसी वापसि सिधो पंहिंजी ऑफिस वेंदा हुआ जेका चर्च गेट ते हुई, ऐं खाधो पीतो यादि ई कोन हूंदो उन्हनि खे। मतिलबु 6 बजे वेंदा हुया पहिरीं मुलुंड कॉलोनी, उन खां पोइ लोनावला, पोइ वापसि ईंदा चर्च गेट। त तव्हां सम्झी सघो था उन्हनि ॾींहंनि लोनावला पहुचण में 4 कलाक लॻंदा हुआ, अॼुकल्ह त 2 कलाक था लॻनि। त उते सिधो चर्च गेट माना लंच टाइम खां पोइ पहुचंदा हुआ। पर उते लेडीज़ हूं उहे वेठियूं हूंदियूं, वेचारूं ॿुढियूं, उन्हनि खे हेल्प खपंदी मनी ऑर्डर जीअं पैसनि जी, त दादा पंहिंजो खाधो विसारे उन्हनि जी देखभाल कंदा हुआ, हिननि जो हक़ु आहे पैसनि ते, पोइ ईअं दादा मदद कंदा हुआ। त इहो सभु मां ॾाढो सिखियसि दादा खां, त कीअं उन्हनि पाण खे विसारे कीअं उन्हनि कमु कयो। बिल्कुलु, कर कुझु अहिड़ो जो दुनिया बणिजण जाए तो जहिड़ो। हा लोनावाला में शहानी हॉलीडे होम ठाहिण जो वीचार कीअं आयो? दादा खे इहो वीचारु आयो छाकाणि हिकिड़ो ॾींहुं उहो पंहिंजे बिल्डिंग में लिफ्ट में हेठि जॾहिं लथा पिए त हिकिड़ो नंढो छोकिरो बि हो लिफ्ट में, त उन खां दादा ईअं ई पुछियो, सो सन वेयर आर यू गोइंग फॉर योर हॉलीडेज दिस सीज़न? त उन जवाबु ॾिनो, दादा आई कांट अफोर्ड अ हॉलीडे। सो दादा खे आश्चर्य थियो त जेको ॿारु चर्च गेट ते रहियो पियो आहे उहो हॉलीडे नथो अफोर्ड करे सघे, त जेके सचपच दुखी आहिनि उहे किथे वेंदा हूंदा पंहिंजे हॉलीडे जे लाइ। त दादा खे इहो मन में इहा ॻाल्हि वेठी त मां उन्हनि जे लाइ हिकिड़ो हॉलीडे होम खोलींदुसि। त हिन इंसिडेंट खां पोइ उन्हनि लोनावला में हिकिड़ो पट ख़रीदियो ऐं लोनावला उन ॾींहंनि में तमामु नंढो हिकिड़ो ॻोठु वांगुरु हो, हींअर अॻियां वधी वियो आहे, मां सम्झां थी दादा जे करे, छाकाणि उते रेलवे स्टेशन बि कोन हुई। त जॾहिं थदोमल शाहनी हॉलीडे होम ठही वियो लोनावला में, त उते 60 रूम्स दादा ठाहियूं हुयूं। त उते एतिरा माण्हू अचण जी तमन्ना कंदा हुआ, पर हुआ सभु ग़रीब। त दादा सोचियो त ही
ईंदा कीअं लोनावला में, त उन्हनि ॾींहंनि में बॉम्बे टू पूना ट्रेन वेंदी हुई, पर लोनावला में का बि ट्रेन कोन रुकंदी, छाकाणि हुते स्टेशन हुई कोन। त दादा जो हिकिड़ो फ्रेंड हो तुलसी भाटिया, त उहे रेलवेज़ में हुआ। उनखे दादा चयो त मूंखे तई मदद करो त असीं हिते हिकु स्टेशन खोलियूं जीअं मुंहिंजा सभु माण्हू हिते अची सघनि। त तुलसी भाटिया खे हॉलीडे होम जी ॻाल्हि तमामु सुठी लॻी, त उन्हनि उते स्टेशन ठाराए ॾिनी दादा खे, जेका रुॻो 7 मिंट परे हुई असांजे हॉलीडे होम खां, त जीअं हुननि खे तकलीफ़ न थिए अचण वञण में, छाकाणि दादा कुझु चार्ज कोन कयो उन्हनि खे रहण जो, सफ़ा फ्री ॾिनई हॉलीडे होम रहण जे लाइ। भई उन्हनि खे उते पहुचण में का तकलीफ़ न थिए ऐं माना वधीक भाड़ो न ख़र्चणो पए, सुठी तरह स्टेशन तां ई वॉकेबल डिस्टेंस सां हो इन हॉलीडे होम जो मज़ो वठी सघनि, पंहिंजूं हॉलीडेज़ करे सघनि। इहा त तमामु सुठी ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई। इन जे करे ई शायदि लोनावला में शहानी मार्ग आहे। हा हा, इन जे करे ई लोनावला में इन्हनि DT शहानी रोड जी स्थापना कई, लोनावला म्यूनिसिपल कॉर्पोरेशन। त DT शहानी दयाराम थदोमल शहानी आहिनि, दादा जा वॾा भाउ। दादा हिकिड़ो एल्डर्स होम बि खोलियो जेको जस्टिस चैनानी जे नाले रखियईं। दादा ऐं जस्टिस चैनानी मरीन ड्राइव ते पंधु कंदा हुआ रोज़ सांझी जो, ऐं जस्टिस चैनानी दादा खे हिकिड़ो ॾींहुं चयो त मूंखे एल्डर्स होम खोलण जी ॾाढी तमन्ना आहे, ऐं ॿिए ॾींहुं हिकु कार जे हेठि जस्टिस चैनानी जे एक्सीडेंट में गुज़ारे विया। त दादा खे अहिड़ो शौक़ु अची वियो त चई मां कहिड़े बि नमूने ही एल्डर्स होम खोलींदुसि। त जेका असांजी मुलुंड कॉलोनी हुई उन पट ते दादा थोरो हिसो ॾिनो जस्टिस चैनानी कमिटी ठाहिण में, ऐं उन्हनि खे चयईं त तव्हां हिते एल्डर्स होम खोलियो ऐं हलायो। त दादा पहिरीं पाण पंहिंजा पैसा कढी ॾिना। दादा हमेशह हीअं कंदा हुआ, पहिरीं पंहिंजा पैसा ॾींदा हुआ, पोइ वेंदा हुआ हिकु हिकु संस्था में ऐं चवंदा हुआ त मूं हिननि खे अहिड़ी मदद कई आहे, हाणे तव्हीं कहिड़ी मदद था करे सघो। त पोइ सभई माण्हू अॻियां वधंदा हुआ, छाकाणि सभिनी चयो दादा ऑनेस्ट आहिनि, असांजा पैसा किथे हेठि मथे कोन थींदा। त अहिड़े नमूने जस्टिस चैनानी एल्डर्स होम बि शुरू थियो। हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिस बोर्ड जे तरफ़ां थदोमल शहानी इंजीनियरिंग कॉलेज जो निर्माण थियो। त इन कॉलेज ते थदोमल शहानी नालो कीअं पियो? हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड जा प्रिंसिपल हुआ प्रिंसिपल कुन्नानी, उहे मेन हुआ हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड जा, छाकाणि असांजो बोर्ड हैदराबाद सिंध में, उते असांजो नेशनल कॉलेज हो। त प्रिंसिपल कुन्नानी चाहींदा हुआ त नेशनल कॉलेज कीअं बसी हिते मुंबई में, उन ॾींहं में त बॉम्बे हो, त बॉम्बे में मां आणींदुसि नेशनल कॉलेज। त दादा होचंद अडवानी ऐं प्रिंसिपल कुन्नानी इहे टे हुआ जेके गॾु करे इन्हनि ही नेशनल कॉलेज जी स्थापना की। पर प्रिंसिपल कुन्नानी उन्हनि में मेन हो, छाकाणि उन्हनि पंहिंजी वाइफ जी ज्वेलरी सेल करे इहो पटु वरितो। ऐं तव्हां सम्झी सघो था असीं सभु रेफ्यूजीज़ थी आयासीं, जोतू वेचारी पंहिंजी ज्वेलरी थोरी लिकाए करे हिते खणी आई, त उहा ज्वेलरी पर उन ख़ुशी सां ॾिनी पंहिंजी ज्वेलरी, अहिड़ी सैक्रिफाइस कयईं। त तॾहिं असांखे हीउ पटु मिलियो नेशनल कॉलेज जो। त उन पट में जेका जॻहि हुई त दादा जी तमामु तमन्ना हुई त हिते असीं हिकिड़ो इंजीनियरिंग कॉलेज खोलियूं। त प्रिंसिपल कुन्नानी दादा सां मरीन ड्राइव ते पंधु कंदा हुआ, जेके वॾा सिंधीज़ हुआ न, दादा हुते बेंचिस बि ठाहियूं हुयूं त जीअं सभई हुते गॾु पंधु करे बेंचिस ते वेही जेके विजनरी ॻाल्हियूं सोचींदा हुआ उते ई सोचींदा हुआ। त प्रिंसिपल कुन्नानी खे दादा चयो त मां इंजीनियरिंग कॉलेज खोलणु चाहियां थो ऐं असीं गॾु खोलियूं। प्रिंसिपल कुन्नानी चवंदा हुआ त जंहिं समाज सेवा कई आहे, जंहिंजो नालो समाज में रोशन आहे, जंहिं एतिरियूं सैक्रिफाइसिस कयूं आहिनि, मां ही कॉलेज उन जे नाले खोलींदुसि। त उहे उन्हनि चाहियो त दादा केटी शहानी जे नाले ही कॉलेज शुरू थिए, पर दादा चयो न, मुंहिंजे नाले ते ई न खोलियो, मुंहिंजे पिता जे नाले खोलियो। त थदोमल शहानी खे सिंधी कोटा बि आहे न? रुगो थदोमल शहानी इंजीनियरिंग कॉलेज खे न, असांजा जेके बि कॉलेजिस आहिनि, असांजा 27 इंस्टीट्यूशन्स आहिनि बोर्ड में, ऐं असांजा टोटल स्टूडेंट्स आहिनि 45,000 एवरी ईयर। एतिरा स्टूडेंट्स ग्रेजुएट कंदा आहिनि जेके बि असांजा कॉलेजिस ऐं स्कूल्स आहिनि।
त सिंधी कोटा जी ॻाल्हि कीअं निकिती, छाकाणि सभई माइनॉरिटीज़ चाहींदियूं त असीं पंहिंजनि खे पहिरीं मदद करूं पोइ ॿियनि खे। त इन ॻाल्हि में नारी गुरसानी जेके असांजे बौद्ध ते हुआ उहे लॉयर हुआ, त उन्हनि चयो मां फाइट कंदुसि माइनॉरिटीज़ जे लाइ। ऐं दादा केटी शानी उहे बि अॻियां वधिया, चयूं त मां बि हेल्प कंदुसि त जीअं माइनॉरिटी कोटा कीअं बि असांखे मिले, छाकाणि दादा हमेशह चाहींदो हो त जेके बि असांजा कॉलेजिस आहिनि त उते पहिरीं सिंधियुनि खे मदद मिले। त दादा भूख हड़ताल बि कई, चई त कुझु बि करे मां ही माइनॉरिटी कोटा हासिलु कंदुसि। त उन्हनि ॾींहंनि में हिकिड़े ॿिया बोर्ड मेंबर हुआ असांजा, उन्हनि चयो दादा असांजा कहिड़ा ॿार इंजीनियरिंग पढ़ंदा, तव्हां छो एतिरो भूख हड़ताल पिया करो ऐं तव्हां सभु विसारे ई कमु पिया करो। त उहे खिलंदा हुआ दादा ते। त दादा चयो न तव्हां ॾिसंदा त असांजा सिंधी ॿार ई इंजीनियर्स थींदा। इंजीनियरिंग पास करे ॿाहिरि निकिरंदा आहिनि। असीं साल 400 स्टूडेंट्स एडमिट कंदा आहियूं ऐं 4 years जो कोर्स आहे, त टोटल 2000 स्टूडेंट्स आहिनि एट अ टाइम असांजे कॉलेज में। त जेके ग्रेजुएट करे निकिरंदा त उहे 400 स्टूडेंट्स थींदा हर साल। ऐं उहे घणो करे उन्हनि ॾाढो सुठो कयो आहे, घणनि स्टूडेंट जेके असांजा अलमनाई आहिनि त उन्हनि जाम पैसो कमायो आहे ऐं घणो करे उहे वञी रहिया आहिनि सिलिकॉन वैली में, अमेरिका में, त जिते स्टीव जॉब्स ऐं बिल गेट्स उते वञी पहुता आहिनि। त हिकु थधमल चांदनी कॉलोनी वांगुरु ठही वई आहे उते। ऐं असीं जॾहिं हार्वर्ड वियासीं, अखिल ऐं मां, मुंहिंजो पुटु अखिल जॾहिं उहो MBA करणु वियो त असीं सभिनी कैंपसिस में वियासीं। त उते असां पंहिंजे कॉलेज जे बारे में उन्हनि खे ॿुधायो त चयूं ओ थधोमल वी नो इट वेरी वेल, हार्वर्ड चयो हुई। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मूं चयो तव्हांखे कीअं ख़बर पई? त चयूं न तव्हांजा स्टूडेंट्स असां वटि ईंदा आहिनि ऐं ॾाढो सुठो पिया कनि हिते। हिकिड़ो दफ़ो मूं पंहिंजी मदर इन लॉ खां पुछियो त ईअं छो आहे त दादा कॾहिं कंहिंखां डिॼनि नथा? त मुंहिंजी मदर इन लॉ जवाबु ॾिनो त उहे डिॼनि नथा छाकाणि उहे ऑनेस्ट आहिनि, त या हा ईमानदार आहिनि ऐं एथिकल आहिनि। त तॾहिं असां सोचियो त दादा जे नाले असीं हिकु एथिकल अवॉर्ड छो न ॾियूं माण्हुनि खे। त जेको पहिरियों नालो आयो असांजे मन में उहो हो रतन टाटा। त असां उनखे फ़ोन कयो ऐं असां सम्झो त उहो अग्री कोन कंदा, पर हीउ जेको एथिकल एक्सीलेंस नालो ॿुधी उन्हनि खे, छाकाणि एथिक्स जे लाइ अहिड़ी सिनर्जी हुई त यकदमि चई हा मां ईंदुसि। असीं पाण वाइरा थी वियासीं त उहे अचनि पिया, असांखे ॾाढी ख़ुशी थी। त उहे आया, पोइ तंहिंखां पोइ नारायण मूर्ति आया, उन्हनि खे बि असां एथिकल अवॉर्ड ॾिनी ऐं LK अडवानी ही अवॉर्ड्स पंहिंजनि हथनि सां ॾिनी। हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिस बोर्ड खां पोइ तव्हां शहानी ग्रुप जे तरफ़ां बि हाणे तव्हां थदोमल शहानी सेंटर फॉर मैनेजमेंट, थदोमल शहानी सेंटर फॉर मीडिया एंड कम्युनिकेशन जो बि निर्माण कयो आहे। इन्हनि जे पोयां कहिड़ी वीचारधारा आहे?